खबर शामिल कयूं पिया तंगवाणी खां। सिंध यूनाइटेड पार्टी जो फूड इंस्पेक्टर खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। जाफराबाद रोड खां बस स्टैंड पहुची धरणो हणी सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻवाननि एसयूपी पार्टी तंगवाणी जे सदर लौंग आकाश, रहमदिल लाशारी, अब्दुल रज़ाक निंदवाणी, बख्त अली डहाणी, हूरा बैलकानी ऐं आबाद गारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फूड इंस्पेक्टर अब्दुल मजीद भयो ऐं ख़ुदा बख्श बेजारानी ही बारदानो 50 रुपयनि ते मुख़्तलिफ़ वापारियुनि खे विकिरो करे रहिया आहिनि ऐं वापारियुनि खां ख़रीद कयल कणिक में मिलावट ऐं नाक़स कणिक गोदाम ते आण ऐं हर हिकु बारदाने ते 1 किलो कटवटी कयो वञे थो। उन्हनि जो वधीक चवणु हो त तंगवाणी फूड इंचार्ज बाअसर आहिनि। शिकायतुनि बावजूदि ज़िलई अमलदारनि नोटिस कोन पिया वठनि। उन्हनि सीएम सिंध मुराद अली शाह, डायरेक्टर ऑफ फूड ऐं डीसी कश्मीर समेत वसवारनि खे नोटिस वठण जो मुतालबो कयो। करप्शन कंदड़ फूड इंस्पेक्टर खिलाफ सख्त कार्रवाई करे आबादगारनि खे इंसाफ फराहम कयो वञे। ॿी सूरत में बस स्टैंड ते बुख हड़ताल कैंप लॻाई वेंदी। रिपोर्ट कराए मुख्तियार बलोच, बे न्यूज़ तंगवाणी।